ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 22/6/2026। अॼु मिठा मिठा बाबदार चवनि मीठी मीठी ॿार बाबा आहिनि तव्हां ॿारनि जी ख़िदमत अर्थात सेवा करणु। तव्हां बि बाप समान ठही सभिनि जी ख़िदमत अर्थात सेवा करो। प्रश्न आहे, ब्रह्मा बाबा जो कहिड़ो हिकु वीचार हलंदो आहे जिते शिव बाबा चवंदा आहिनि वेट एंड सी, फ़िकर न करो। उत्तर आहे, बाबा जो वीचार हलंदो आहे समय ॾाढो नाज़ुक थींदो वेंदो आहे। ॿारनि खे अविनाशी ज्ञान रत्न वठणु बाप वटि अचिणो ई आहे। एतिरा ढेर ॿार किथे अची करे रहंदा, केतिरा मकान ठाहिणा पवंदा। शिव बाबा चवंदा आहिनि वेट एंड सी। ब्रह्मा बाबा जो वीचार हलंदो आहे। शिव बाबा चवंदा आहिनि वेट एंड सी। कल्प पहिरियों जीअं अची करे रहिया हुया उअं ई रहंदा। तव्हां फ़िकर छो था करो, तव्हां सिर्फ़ु पढ़ंदा रहो, मनमना भव। तव्हांखे कर्माती ठहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। गीता तव्हांखे पाए करे असां जहान पाए छॾियो। ओम शांति। बाप बि चवंदा आहिनि ॿार ओम शांति। ऐं छा चवंदा ॿारनि खे? चवंदा आहिनि ॿार ओम शांति तत्वम आहे। ॿार हे ॿार तव्हां बि शांति स्वरूप आहियो, तव्हां बि मास्टर पतित पावन आहियो न। ईअं ॿियो कोई चई न सघंदो। चइबो आहे न जीअं बाप काग वे उअं ॿार। तव्हां ॿार बि ॼाणंदा आहियो जीअं बाप उअं असां। बाप चवंदा आहिनि मां ज्ञान जो सागर आहियां। तव्हां ॿार बि सम्झंदा आहियो असां मास्टर ज्ञान सागर आहियूं। गोया नदियूं ठहिरियासीं। सागर जा ॿार बि हूंदा आहिनि, वॾी वॾी नदियूं बि आहिनि, वॾा वॾा तलाव, वॾा वॾा सरोवर बि आहिनि। उहो जड़ आहिनि, तव्हां आहियो चैतन्य। सागर सां ई निकिता आहियो न। कई ॿार बि इन ॻाल्हियुनि खे सम्झंदा न आहिनि छो जी पढ़ी लिखी त बचियूं आहिनि। बाबा हिकु बार पुछियो हुयो चीनी कंहिंसां ठहींदी आहे, गुड़ कंहिंसां ठहींदो आहे? त चइनि लाल गन्ने सां गुड़ ठहींदो आहे, सफ़ेद गन्ने सां चीनी ठहींदी आहे। वीचारियूं पढ़ियूं त न आहिनि। हाणे तव्हां केतिरा वॾियूं ॻाल्हियूं सम्झाईंदा आहियो। पाणी जे सागर सां पाणी जी नदियूं निकिरंदियूं। मनुष्य ॾाढा वधंदा वेंदा आहिनि त पाणी बि ॾाढो खपे न। केतिरा केनाल शादी ठाहींदा रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे उॾंदे वेंदे हलंदे फिरंदे ख़्यालु रखिणो आहे की असां हिन पतित दुनिया खे पावन ठाहिण ईंदा आहियूं। गीत की असां हिन पतित दुनिया खे पावन ठाहींदा आहियूं। गीत में बि आहे न बाबा असां तव्हां सां विश्व जी बादशाही जो वरसो वठंदा आहियूं। असां सां कोई छीने न सघंदो। 21 जन्म इहा राज ई क़ाइमु रहंदी। बेहद जो बाप अची करे बेहद जो राज्य भाग्य ॾींदो आहे। राज्य भाग्य हलाइण जे लाइक़ु ठाहींदा आहिनि, पवित्र ठाहींदा आहिनि, सॾु बि कंदा आहिनि हे पतित पावन अचो। इहे कोई कृष्ण खे न सॾु कंदा आहिनि, निराकार भॻवान खे ई सॾु कंदा आहिनि। जॾहिं चवंदा आहिनि हे पतित पावन त श्री कृष्ण बुद्धि में न ईंदो आहे, परम पिता यादि ईंदो आहे। बाप अची करे हर हिकु ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्मुख वेठा आहियो, इहे कोई साधु संत न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो निराकार शिव बाबा हिन ब्रह्मा तन में प्रवेश करे असांखे पढ़ाईंदा आहिनि। गायन बि आहे न परम पिता परमात्मा ब्रह्मा तन द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि। विनाश स्थापना खां पोइ थियो हुयो न। विनाश स्थापना खां पोइ थियो आहे। इन सां सिधा की पुराणी दुनिया में ईंदा आहिनि। ब्रह्मा द्वारा स्थापना नई दुनिया जी। शंकर द्वारा अनेक धर्मनि जो विनाश। सतयुग में हिकु धर्म हुयो, हाणे त अनेक धर्म आहिनि। हिकु धर्म वारा देवी देवताउनि जी निशानी चक्र आदि आहे। तो ये जो गायन आहे परम पिता परमात्मा ब्रह्मा तन द्वारा आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना कई। विनाश स्थापना खां पोइ ही थियो हूंदो न, त ज़रूरु पुराणी दुनिया में ई आया हूंदा।
ब्रह्मा द्वारा स्थापना नई दुनिया जी, शंकर द्वारा अनेक धर्मनि जो विनाश। सतयुग में हिकु धर्म हुयो, हाणे त अनेक धर्म आहिनि। हिकु धर्म वारा देवी देवताउनि जी निशानी चक्र आदि आहे। इन लक्ष्मी नारायण खे चईंदा आहिनि विश्व जो मालिक, स्वर्ग जो मालिक सो विश्व जो मालिक थी वियो। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहिनि। बाप चईंदा आहिनि ॿार मनमना भव। इहे ॿारनि खे घड़ी घड़ी सावधानी मिलंदी आहे। बाप खे ऐं वर्ष खे यादि करो, इहे भुलिजो न, ॿिया पॉइंट्स भुलिजी वेंदा। इहे त मुख्य आहे न। बाप ही पतित पावन आहे, इहे युक्ति ॿुधाईंदा आहिनि पावन थियण जी। बाबा चईंदा आहिनि त सतो प्रधान हुया, हाणे तमो प्रधान पतित ठहिया आहियो। 84 जन्म पूरा वरिता, हाणे तव्हांखे वरी खां सतो प्रधान ठहिणो आहे। सतो प्रधान ठहो तॾहिं ई तव्हां हली सघंदव पवित्र दुनिया में। निराकारी दुनिया भी पवित्र आहे, साकारी दुनिया भी पवित्र आहे, अपवित्र पतित दुनिया इहा आहे। आत्मा भी तमो प्रधान त शरीर भी तमो प्रधान। ये त सृष्टि जो नाटक आहे। ये त सृष्टि जो नाटक आहे। हिन में ब्रह्मांड ऐं सूक्ष्म वतन भी अची वेंदो आहे। सृष्टि जो चक्कर फिरंदो हिते आहे। सत्य त्रेता हिते हूंदो आहे। हीअ कोई सूक्ष्म वतन व मूल वतन में न थींदो आहे। चक्र हिते फिरंदो आहे, इहे हिते ई थींदो आहे। इनखे मनुष्य सृष्टि चइबी आहे। उहा आहे आत्माउनि जी निराकारी दुनिया। उहा ब्रह्मा विष्णु शंकर जी आकारी दुनिया। इहा साकारी सृष्टि केतिरी वॾी आहे। सतयुग में केॾी नंढी सृष्टि हूंदी आहे। हुते हिकु ई धर्म आहे। बाक़ी मनुष्य जो चईंदा आहिनि कि हुते बि दैत्य आदि हुया, इहे सभु कूड़ आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो नई दुनिया जी स्थापना पुराणी दुनिया जो विनाश त ॻाल्हि आहे। सभिनि जो विनाश थींदो। सतयुग हेवन जी स्थापना थींदी। तव्हां बि बाप सां गॾु ख़िदमत करो था। बाबा बि ईंदा ई आहिनि ॿारनि जी ख़िदमत करणु। इहे बेहद जो बाप आहे। ॾिसंदा आहिनि असांजा ॿार ॾाढा दुखी आहिनि त ज़रूरु तरस पईंदो न। उहो आहे ई रहमदिल बाबा। हाणे त सॼी दुनिया में अशांती आहे। हिकु बाप जे सवाइ कोई शांती ॾेई न सघंदो आहे। हठयोग भी अथाह आहिनि। आत्मा जे लाइ चई ॾींदा आहिनि उहा निर्लेप आहे। मनुष्य खे उल्टी ॻाल्हियूं ॿुधाए ॾींदा आहिनि। वास्तव में आत्मा जी सफ़ाई खपे। वास्तव में आत्मा जी सफ़ाई खपे। आत्मा में ई खाद पईंदी आहे। आत्मा जी सफ़ाई खपे। आत्मा में ई खाद पईंदी आहे। ॿियो कंहिंखे पतो न आहे। चईंदा बि आहिनि इहे पाप आत्मा आहिनि, ॾाढो पाप कंदा आहिनि। इहे महात्मा पुण्य आत्मा आहिनि। ईअं न चईंदा आहिनि महान परमात्मा आहिनि। सन्यासी जे लाइ चईंदा आहिनि पवित्र आत्मा। श्री सन्यास कयो आहे न। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि आत्मा खे पवित्र ठाहिण वारो सवाइ हिकु परमात्मा बाप जे ॿियो कोई न थी सघंदो आहे। पतित दुनिया में पावन आत्मा कोई न थी सघंदी आहे। हाणे सैम्पलिंग लॻंदी आहे, धीरे धीरे वृद्धि थींदी वेंदी। इहे त नंढा नंढा मत पंट आदि टालियूं आहिनि। उन्हनि में कोई महिनत थोरी लॻंदी आहे। अनेक प्रकार जे मंत्र ॾींदा आहिनि, क़िस्म क़िस्म जा मंत्र ॾींदा आहिनि। इहे बि वशीकरण मंत्र आहे जंहिंसां तव्हां 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियो। कहिड़ो? मनमना भव। राम राम जो मंत्र जपंदा आहिनि। हिन सां फ़ाइदो त कुझु बि न आहे। हिते त बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप नाश थी वेंदा, तव्हां पवित्र आत्मा ठही वेंदा। यादि खे ई योग चइबो आहे। भारत जो प्राचीन योग ॾाढो मशहूरु आहे। हिन योग सां ई तव्हां विश्व ते जीत पाईंदा आहियो। भारत जे राजयोग सां। भारत जो राजयोग ॾाढो नामी ग्रामी आहे। इहे बाप जे सवाइ ॿियो कोई सिखाए न सघंदा आहिनि। तव्हां आहियो ब्रह्मा कुमार कुमारियूं BK।
त हिते ई हूंदा न। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार त ज़रूरु ब्रह्मा सां गॾु हूंदा न। ब्राह्मण कुल बि ज़रूरु खपे। इन खे चइबो आहे सर्वोत्तम ऊचे ते ऊचो ब्राह्मण कुल। हाणे तव्हां ब्राह्मण आहियो, पोइ उथल खाईंदा, बाज़ुली खेलंदा आहिनि, शूद्र सां ब्राह्मण ठहिया, पोइ देवता क्षत्रिय ठहींदा। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार ॾाढी थोरी ॻाल्हि आहे। बाप जी यादि में रहो, इहे बि त ॿुधी में आहे न। बाबा असांखे 84 जन्मनि जो राज ॿुधाईंदा आहिनि। 84 लख अथवा 84 जन्म जो हिसाब त खपे न। कोई खे पतो न आहे 84 लखनि जो हिसाब कोई ॿुधाए न सघंदो। मनुष्य 84 जन्मनि जो चकर लॻाईंदा आहिनि। आत्मायूं मथां खां ईंदियूं आहिनि पाठ वॼाइण लाइ। सत्य खां वठी करे कलयुग अंत ताईं ईंदियूं रहंदियूं आहिनि। हाणे ताईं बि ईंदियूं आहिनि। हर हिकु पंहिंजो पंहिंजो पाठ वॼाईंदो आहे। इन ॻाल्हियुनि खे मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि। हिकु बाप ई ॼाणे सघंदा आहिनि। हिकु बाप ई ॼाणे सघंदा आहिनि। मनुष्य खे कॾहिं परमात्मा परम पिता गॉड फादर न चईंदासीं। गॉड फादर चइण सां पोइ निराकार शिव तरह ॿुधी वेंदी आहे। जीव आत्माउनि जो बाप त हूंदो न। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। निराकार बाप जो नाम आहे शिव। तव्हांजो बि हिकु ई नाम आहे आत्मा। पोइ शरीर भिन्न भिन्न पईंदा आहिनि। परम पिता परमात्मा बि शरीर में अची करे ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। शरीर बिगड़ थोरी ॿुधाईंदा। त बाप सम्झाईंदा आहिनि की इन्हनि जो त पंहिंजो नाम आहे। मुंहिंजो शरीर जो कोई नाम न आहे। न मां पुनर्जन्म में ईंदो आहे। मां इन्हनि में प्रवेश कंदो आहियां। इन्हनि खे बि मालूम न पवंदो आहे कि मां कॾहिं ईंदो आहे। कोई तिथि तारीख़ न आहे। हा, मां कल्प जे अंत अर्थात राति में ईंदो आहे। हाणे राति आहे न। इहा आहे पतितनि जी दुनिया। मां ईंदो आहे पतित दुनिया में पावन दुनिया ठाहिण। मां ईंदो आहियां पावन अर्थात ॾींहुं ठाहिण। राति जो ईंदो आहे। राति जो सृष्टि केॾो सुठो ठाहींदो आहे कि सुबुह थी वेंदी आहे। इहे बि न ॼाणंदा आहिनि कि बाबा कॾहिं प्रवेश कयो। हा, विनाश साक्षात्कार कयो। ॾाढो ध्यान में वेंदा हुया। वो कोई तिथि तारीख़ वेलो न कढी सघंदा आहिनि। श्री कृष्ण खे पूछंदा आहिनि जो रात्रि जो जनम ॾेखारींदा आहिनि। कंहिं समय कंहिं मिंट आदि सॼो कढंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां त आहियां ई निराकार। जीअं ॿिया मनुष्य जनम वठंदा आहिनि वैसे मुंहिंजो जनम थींदो आहे। मुंहिंजो त दिव्य अलौकिक जन्म आहे। मां इन्हनि में प्रवेश कंदो आहियां पोइ हली वेंदो आहे। बैल ते सॼो ॾींहुं थोरी वेही करे सवारी कंदमि। मूंखे जंहिं समय ॿार यादि कंदा आहिनि मां हाज़िर थी वेंदो आहे। बाबा अची करे ॿारनि सां मिलंदा आहिनि। गुड मॉर्निंग कंदा आहिनि। जीअं मनुष्य हिकु ॿ सां बि मिलंदा आहिनि। राम राम व नमस्ते कंदा आहिनि। इहे त रूहानी बेहद जो बाप सम्झाईंदा आहिनि। मां तव्हां सभु ॿारनि जो बाप आहियां। त शिव बाबा जी संतान तव्हां सभु आत्मा भा थी वियो। ये ख़ुशी जो पारो चढ़णो आहे। बेहद जो बाबा आया आहिनि असांखे बेहद जो वरसो ॾियणु। बेहद जो बाबा आया आहिनि
असांखे बेहद जो वरसो ॾियणु। ॿारनि खे ॾिसी बाप खे बि ख़ुशी थींदी आहे। ढेर ॿार आहिनि, बेहद जो बाबा आहिनि असांखे बेहद जो वरसो ॾियणु। ॿारनि खे ॾिसी बाप खे बि ख़ुशी थींदी आहे। ढेर ॿार आहिनि, ॿार ॼाणंदा आहिनि असांखे बाबा स्वर्ग जो मालिक ठाहिनि था, राजा ई ॾींदा आहिनि। प्रजा बि त चईंदी न असांजो राजा, जीअं भारतवासी चईंदा आहिनि, जीअं भारतवासी चईंदा आहिनि इहे असांजो भारत देश आहे। राजा प्रजा ॿई चईंदा आहिनि असांजो देश आहे। तव्हां ॿार नर्कवासी हुयो, पोइ स्वर्गवासी हाणे ठहो था। बाप खे ऐं वरसे खे यादि करणु, ॿियो कोई तकलीफ़ बाबा न ॾींदा आहिनि। रहणो बि पंहिंजे गृहस्थ व्यवहार में ई आहे, हिते अची करे थोरी रहणो आहे। इहे सभु हिते भॼी करे आया त एतिरो सभिनि खे बाबा किथे रखी सघंदा आहिनि। एतिरा सभु ढेर ॿार हिकु ई ॿार कीअं इकट्ठा थी सघंदा आहिनि। सभु सेंटर्स जा ॿार हिकु बार इकट्ठा मिली कीअं सघंदा आहिनि, किथे ठहरी सघंदा। दिन प्रतिदिन ॿार वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। इन जी बि कुझु युक्ति रचनी खपे। इहा सभु आस पास वारा मकान वठणा पवंदा। मकान वारनि सां पुछंदा आहिनि केतिरो मांगदा आहिनि। समय ते त वठिणो ई पवंदो न, समय ते त वठिणो ई पवंदो। पैसनि जी त हिते कोई ॻाल्हि न आहे। समय ॾाढो नाज़ुक थींदो वेंदो। बाप ऐं ॿार ॿई अविनाशी आहिनि। अविनाशी खज़ानो ॿारनि खे ॾींदा आहिनि। ॾाढे ढेर ॿारनि खे अचिणो आहे। बाबा वीचार कंदा आहिनि एतिरा ढेर किथे अची करे रहंदा। पोइ शिव बाबा चईंदा आहिनि की तव्हां फ़िकर छो कंदा आहियो, वेट एंड सी। तव्हां पढ़ंदा रहो, मन मना भव। तव्हां ॿारनि खे ख़्यालु रखिणो आहे की हाणे असांखे कर्मातीत अवस्था में वञिणो आहे, सतो प्रधान ठहिणो आहे। यादि सां ई पावन ठहींदा। बाबा ॻाल्हि त ॾाढी सहज ॿुधाईंदा आहिनि, अति सहज। सिर्फ़ु बाबा खे यादि करिणो। ॾिसो गांइ जो ॿार खे जॾहिं मां यादि कंदी आहे त चिलाईंदा आहिनि। उहो त जानवर आहे। तव्हां ॿारनि बि त रड़ियूं मारियूं न। अॻियां हली ॾाढा चिलाईंदा, ॾाढो यादि कंदा। तव्हां ॿार त हाणे ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि, विनाश त थियणो ई आहे। नेचुरल क्लैमिटीज़ अचणी आहे। सभु आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। केतिरो ख़र्चो करे बॉम्ब्स ठाहींदा आहिनि, ॾाढा पैसा वेंदा आहिनि। ख़र्चो त ॾाढो थींदो आहे। एतिरो ख़र्चो किथां खां लाइनि। ड्रिजदा बि आहिनि मौत सां, पोइ बि बॉम्ब्स ठाहिणु बंदि न कंदा आहिनि। बॉम्ब्स जी लड़ाई हलंदी। हाणे ठाहींदा ई ईअं आहिनि जो बॉम्ब्स किरे ऐं मनुष्य मरी वञे। चीज़ ठाहिण में पहिरियों टाइम लॻंदो आहे, पोइ त मिनट मोटर आहे। जल्दी जल्दी ठाहींदा वेंदा आहिनि। बॉम्ब्स बि कोई थोरा ठाहींदा। छा तव्हां ॿार ॼाणंदा आहिनि पुराणी सृष्टि जो विनाश थियणो आहे। हाणे बेहद जे बाप सां वरसो वठिणो आहे। गीता आहे तव्हां भारतवासियुनि जो देवी देवता धर्म जो शास्त्र। गीता बाक़ी त न रहंदा आहिनि, उन्हनि जो कोई गायन न आहे। ब्राह्मण धर्म सभिनि खां ऊच आहे।
ब्राह्मणनि जो नाम आहे ब्राह्मणनि जो कमु आहे कथा ॿुधाइण जो। तव्हां चई सघंदा आहियो असां ब्रह्मा कुमार कुमारियूं ब्रह्मा जा ॿार आहियूं, असांखे ॾाढे शिव ॾाढी सां वरसो मिलंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां ड्रामा जे हर राज खे ॼाणंदे हुए कहिड़ी बि ॻाल्हि जी फ़िकर न करणी आहे। पढ़ाई पढ़ंदो रहणो आहे, मनमना भव थी करे कर्माती ठहिण जो ख़्यालु रखिणो आहे। स्वयं खे सतो प्रधान ठाहिणो आहे, मनमना भव थी करे कर्माती ठहिण जो ख़्यालु रखिणो आहे। कर्माती स्वयं खे सतो प्रधान ठाहिणो आहे। ॿियो आहे असां आत्मा आहियूं, शिव बाबा जी संतान आहियूं, आपस में भाउ भाउ आहियूं। शिव बाबा सां वरसो वठूं था, इन ख़ुशी में रहणो। वरदान अंतर स्वरूप में स्थित रही पंहिंजे व बाप जे गुप्त रूप खे प्रत्यक्ष करण वारा सच्चा स्नेही ठहो। जो ॿार सदा अंतर जी स्थिति में अथवा अंतर स्वरूप में स्थित रही अंतर्मुखी रहंदा आहिनि, वो कॾहिं कंहिं ॻाल्हि में लिप्त न थी सघंदा आहिनि। पुराणी दुनिया संबंध संपत्ति पदार्थ जो अल्पकाल ऐं दिखावे मात्र उन्हनि सां धोखो न खाईंदा आहिनि। अंतर स्वरूप जी स्थिति में रहण सां स्वयं जो शक्ति स्वरूप जो गुप्त आहे उहा प्रत्यक्ष थी वेंदो आहे। ऐं हिन स्वरूप सां बाप जी प्रत्यक्षता थींदी। हिन ई स्वरूप सां बाप जी प्रत्यक्षता थींदी। त अहिड़ो श्रेष्ठ कर्तव्य करण वारा ई सच्चा स्नेही आहिनि। स्लोगन आहे निश्चय ऐं जन्म सिद्ध अधिकार जी शान में रहो त परेशान न थींदो। सदा निश्चय रहे ऐं जन्म सिद्ध अधिकार आहे। हिन ॾींहुं बाबा चई न जन्म सिद्ध अधिकार आहे, इन में अलबेला न थियो। कल्ह चई जन्म सिद्ध अधिकार आहे लेकिन अटेंशन रखो त कॾहिं बि परेशान न थींदा। अव्यक्त इशारो आहे स्वच्छता ई सरलता जी निशानी आहे। जेतिरी सरलता ओतिरी स्वच्छता हूंदी, इन करे सभिनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित कंदा। सच्चाई ऐं सफ़ाई बि तॾहिं थींदी जॾहिं पंहिंजे सुभाउ खे सरल ठाहींदा। सरल सुभाउ वारा बहुरूपी ठही सघंदा आहिनि, बहुरूपी बि ठही सघंदा आहिनि। अहिड़ा सरल सुभावी सदा हर्षित रहंदा ऐं सर्व खे आकर्षित कंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।